करियूं ज़ालूं तेहड़ा मुड़स। मार को किचरो ना है जो करी उचला दे मुके। अरे ने भागा तो पानी तो तकलीफ रे कहण तो चयो। अन उतु जल्दी कर। ओ पंपार में जावल पापा। रे दिस अल्लाह साइकिल मैदान में रोजी दिनिया। ए आए अरे छोरा ने भागा ये बात का कहजा हुंदा उहे मानू हिते किथे आसपास ही हुंदा। बाबा तू भी नजर जोरा बाबू जोरा है तो इसको आसपास में नजर अचे ही तो केर को देखो पंजोई माला छोरा चई तो सही तो पोने समझता सान्या नसीब खुलिया थई हल त काली में थावी जी कर हलू आ तो पोइ हल जल्दी कर वे जुटालिए में जे मालिक पहुता तो मोचड़ा तू खाई दे। बाबा कबूला पर वा केतरी कोशिश कयान पार दे पादरन जी पर पोब तो के अलसल लगंदो छो त मुजो पादर जतरो कदा जेके मुखे गुसंदा ओ तो के लगदा। हल भला इन का पहरी जो अन्न जी मालकी थे तो पान छोला खणी हलो जल्दी कर। अरे 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 ने भागा यो चातो करी गोरुआ अन्नु लगी तो कन कत से आ इने के हाथ तो जरा वटू अरे छोरा यो ए दे ओरते अरे अरे टाली थी बनी जल्दी के। अरे छोरा ये तो धकी चाहिए कौन थी टाली। बाबा वारे वे कम तो करी 12 किलो खीर तो पी पो बता का तो कौन दे। अरे छोरा यो लक्को ने भागो खीर रुपया ने दो हर ही कर मां टाली के तो देखया तू मुखे धके हेलो इने सही है पर खचे ले का जाए मुचा खचट। अरे तू मुझे पोया हुंदे मां खचट किया कंदुस तू हमके खबरा तू हल दिक पंद के हल। अरे क्या क्यों छोरा ने भागा। बाबा चलो मार हरकत न कर जा। बाबा मां छा गया वजन आए तो आए जोर लगानो पे ताई मां छा गया ए नक जा वारी सारे के जा दई। हलिया जोर लगा। अद्दा बता जी अद्दा सुबता ये अन्ना वाला मुझका इतने छड़िया से या मेरे के पास है। हाँ दा इतनी छड़िया सी अब तो मतलब को कुल्लो नहीं पत का खनी हो ले जा पोता हारे हसा के नूरले बुरल मिंजाए छदीदा अद्दा हसा जो पुछुदा झूठी वई हुन बुरे ले नूरल के मुंह दई विदासी बाकी जके अंदर घर में भी मुहियों बबलायूं वेठियों इनन का अल्लाह बताए। अदा तो सर्दी जो डालो मत मुके दाकिने शुरू थी वही थी। अरे जो गर्मी जकी मुताशर कर दिया ना वो बहाने ज़ाहिर पे थे सिन पगर वांगुर कपड़ा बपड़ा आला थी आते अदा पगर न थई तो त हिन महिल वेंजी आयो आ न वो पानी थई वो तो के भी सर्दी कोने ताजो वितो ही न तदे खबर न थी पवई तू मिड़े तो डकी आई डकड़ो हारे भला घर हलदी या इते ही पे इबत सबतो थींदे उबता सुबता ता सा भई ओई बाही भई भाई रहूं तू सुबतो मा उबतो बाकी जेको जालू असा के उबतो सुबतो कर दियो न उन्ने का अल्लाह बचाए। हाँ एक जो थक लदो ही ना वरी बियो थक मथा चढ़ंदो थक जे मथा थक चढ़ियो पो जेको असा से थक थिंदो वो थक असा लहंदो अला की अदा दिजड़ा नाए गलती इंसान कोई थींदी आ गलती तो असा वारी रनन का भी थींदी आ ऐसा वारे सालन बेणियन का भी तो थींदी आ न इनी न बोले
अज मर्स थी मोह दींदासे मुठस मानो त आहियूं न हेॾा 15 किलो जा बूथ खयो था वतो उन्हनि जे मथां हेॾा शेप लड़कनि पिया ॼण दुकान ते सुतलियूं टंगियूं पयूं हुन पोइ जेको थियो ॾिठो वेंदो सीनो ताणे हल मूं वांगुरु हा किथे हुआ भला? ओ इन पासे वंज बंदूक खड़िया देर न कर जल्दी कर वंज हाँ खड़ी थी था हल तो भला जे वेझो थियो मथा चढ़ी कपियोस हल न वेझो न वञोस अलाए केड़ी बुचड़ी बला आहे वेझो विंदो त चिंबड़ी पवंदव वठ बंदो कारतूस भरेला हाँ अरे इस कुछ है औरता तरसदा मां बि कुहाड़ी तो घुराया जेकॾहिं कारतूस हलंदा न त कुहाड़ी सां ॿाहिरि धकंदोमांसि ॿाहिरि माताणी वञ मुंहिंजी कुहाड़ी खड़ी आहे हाँ खड़ी थी था भजाई वारो कर हंधा कपींदो सां मथो चढ़ी खणिया कुहाड़ी अच्छी खणिया वठो हथ कुहाड़ी बंदूक लेकिन भई हलायूं ते लकुड़ त लॻेड़ थी तो अलाए कहिड़ा वज़ुआ कटीला अदा वधक अॼु हल बला खे मां बोला तूं खाराईंदुसि ऐं कारतूस सां ककिड़ो कपींदोसांसि मार छॾींदोमांसि छा कपींदोमांसि टुकर कंदोमांसि नक खां शुरू थींदोमांसि हेठि खुड़ीअ खां बि वात ताईं वेंदोमांसि हा हल हलूं हल पता पहिरियों मां कारतूस तो हलायां जेकॾहिं कारतूस न छूटे त कुहाड़ी उभी कजाए Just my hammer. अरे मां केर हाँ तू केर अरे माया हाजी लकुड़ो मुखे माफ कर दिल के साफ कर मुझे मजबूरी के समझो अरे केड़ी मजबूरी घोता खराए थी गप में मथो चढ़ी तुझे हालत या कहीं कहीं गुण बधी केड़ी ख्वारी कया ही माप जो मो पाण कारो पयो आ छोरो लिखियो घणो समझंदा तहाजे गोठ जो ओलो बेस्तो हाजी लकुड़ माना हाणे मुखे हड़ ए खड़ हिन दुनिया जा आखिरी जलील इंसान असा तो के बेस्तो करे ढेर ते इए था बई भार उछलियो जी भंगी गदा के उछलीदा इए ना बा गुड बधी रखो हथियार खासे हलऊं था हली अभी हो मुखे खड़ो भली पर हणचो न हाणू ही कौन थी उछलाई जे वो लगड़ा थोर यो बुधाए कमजोर पीए जा बेकार कुटर अन जा बाजका होते उछलाए तू पाण वेंजण में होए 29 जनवरी जा पुट उते अन उछले आई तो छा बे कयो तबा कर सर्दी असा जी मजबूरी हुई अन घर होयो असा जा कुल्ला कमजोर होया ही तो वारो भा छा तो जे सही तो जे न मुंहिंजो भाउ ग़लति थोरी थो चए असां तकलीफ़ दाऊं न दॿो कख बि पाण ते न चई सघंदा आहियूं अॼु तव्हांजे पुठनि ते असां सेका ॾींदासीं इहो त भलो आहे न जो तव्हां ज़ालूं आहियो मुड़ुस जी ख़िदमत करणु तव्हां ते फर्ज़ आहे न निभायो छो न थियूं असां ते मुड़ुसनि जी ख़िदमत करणु फर्ज़ आहे बाक़ी तव्हां ॿिन्हिनि भाइरनि जो असांजे पीउ ॾाॾे ते तव्हांजो कर्ज़ आहे ईअं न घर जे कमनि खां त तव्हां ईअं था भॼो ॼण गंजो पाकीअ खां लाराईंदो आहे तबा कर तव्हां ज़ालूं बि असांजे लाइ ॼण पाकियूं आहियो कुटे असांखे न ढापियूं आहियो पाकियूं परे कयो पाकियूं त रुगो वार कपींदियूं आहिनि असां कातियूं आहियूं कातियूं छो त कातियूं गोश्त कपींदियूं आहिनि
आई अॼु तव्हांखे न कपी हूंदीसीं। कपियो भली पर आस्ते आस्ते कप जो जीअं असांखे सूर न थिए। आस्ते कपींदो न ईअं त आवाज़ ईंदो कपकी कपको कपकी कपको। हाँ दा बता तू सही तो चे तबा कर। बस हाणे बस बंदि कयो पंहिंजी बकवास। अदी कर अदा वारनि खे फोन, हाणे जो मिलायां थी। वाह टोली वारी कढ की तो वारी कढी मिट्टी मुझे मुंह में। हेलो हेलो जाना मां कारो थो ॻाल्हायां। हाँ हाँ मुझे खबर है तू कारो तो गलाई। हाँ ॾे हाल वाल हवी अॼुकल्ह कारे सां लॻी पई आहियूं, उन सां बि कॉन्टेक्ट अथई छा? मुआ माहिन वारो अकुल अथई, कार हे ढेला राब्तो कयो आ। हाजी लकुड़ जो तो ॿुधाए त उन्हे जो किसो किथे पुगो आ। हाँ हूंदो हुंदो वरी आऊं ठो तू कम कर। हल हल मां तू कम कर बारो कर। कम पूरो करे छॾियो आहे तोखे ख़बर कोन्हे छा? न न तोखे ना हा इन्हे मोए वाचोड़े खे हा कारा दे हाल हवाल। हाजी लकुड़ तो वट सही हालत में पहुतो न। हाल हवाल मां तोखे तॾहिं ॿुधायां जॾहिं हू मूंसां मिलियो हुजे या मूं हुनखे ॾिठो हुजे। अल्लाह मूंखे लॻे थो त माण्हुनि वागू सम्झी करे मारे छॾियो हूंदो। छो भला तव्हां अहिड़ो हाल करे मोकिलियो हुयो छा? हाल हाल त अहिड़ो थियो हूंदसि जो कंहिंखे ॿुधाइण जे लाइक़ न रहियो हूंदो। फुल ज़लील करे पोइ हथ कटिया। ठीकु आहे जाना त पोइ तूं हीअं कर, तूं हाणे फोन बंदि कर त मां ॾिसां कंहिं वाह वाह ते सां मथां किथे लिकियल हुजे। हा हा गोलीस गोलीस जेकॾहिं लभे न त मूंखे बि हाल हवाल ॾिजा। हाँ हाँ ज़रूर ज़रूर ठीकु आहे ठीकु आहे। मुआ दोना पाड़े छा तो ॾिसी हथ की हलाया तो हलायासि ॾिसां पोइ त छा थी करणी। हम ॾिकी नंढे भागे के हाणे मां किथे ॻोल्हियां? अलू ओ छोरा अलू जल्दी कर वारो कर अचु। अरे उथो मथे उतो पर साला भेड़ी रा एतरी बेइज्जती त न निकरदा जेतरी तवा असांजी कयो था। होॾे तव्हां पंहिंजे घर असांजे भेनरुनि जी बेइज़ती कयो, हिते वरी तव्हांजूं भेनरूं असांजी बेइज़ती कनि। एतिरी बेइज़ती कराए करे हाणे त थकिजी पिया आहियूं। हा दा ॾिसो न असां तव्हांजा साला भेणिया आहियूं के दुश्मन मुल्क जा सिपाही त न आहियूं जो तव्हां ईअं कुटियो था। अरे पोइ अन खे अकेलो उछलाए ॿिनि ॼण छो विया आहियो? अधा नूर लाही त विंचड़ विया, पोइ असां अनु काॾे विया? अनु मथां लिकी वियो हुजे उनखे पंहिंजो ख़ौफ़ हूंदो न त मथां ही मूंखे सस्ते रेट ते खपाइनि, पोइ हुनजी वैल्यू ख़तम थी वञे हा न, इन जे करे अनु पाण लिकी वियो। अरे हेॾे अनु कोई इंसान आहे जो हुन वटि दिमाग़ हुजे ऐं हू सोचे। अदा नूरल मूंखे इहो ॿुधाए इंसान साह खणंदो आहे छा? हा त पोइ वण लकड़ ॿूटा बि त साह खणंदा आहिनि न, ईअं कुझु न कुझु अन सां बि त थियो हूंदो न। अन खे त इहा बि ख़बर हुई जेको मूंखे खणो था वञनि न, इहा मूंखे जंड में पीही पीही इन जो अटो ठा मानी पचा खाईंदा, इन डप खां भॼी वियो। अरे हेॾे सुबता अन खे कहिड़ा पेरा जो था भॼी वियो? ग़लती तव्हांजी, ॾोहो वरी अन जो। हणाए पादर मथो चढ़ी अदा वक्त कर पोजीशन अल्लाह दे मटी आची अदा इन्हनि जाहिलनि खे छॾियो। तव्हां इहो जांच कयो त इहो अन कंहिं खपायो आहे। हाँ इहा जांच वाचूड़े फकीर खे था ॾियो। हर घर दर ते वेंदो आहे, किथां न किथां अनो असांजो ॻोल्हे ईंदो मथां चढ़ी। कीअं था ॿी ॻाल्हि त हुन पाचकनि ते मुंहिंजो ऐं अदे जो नालो लिखियलु आहे, तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी। हवा हवा ए हवा आ खुशबू लता दे हाँ खुली रह गई तू है मुझी बिछड़ी मां सद पोए आई हवी केडी पक्की है
पाण वेठी थी हार सिंगार करी कॾहिं ईअं चई वाच वड़ा ही वटि लिपस्टिक कर पंहिंजा चप ॻाढ़ा। तोह जहिड़े मुड़ुस खां त मां वञी खूह में टपो खाया। अबो मड़ जीअरा हुजनि हा न त उन्हनि खे वञी मयार ॾियां त कहिड़ो मुड़ुस मुंहिंजी इची में विधो थो। आई ना कर अली ना कर ये चाती करी जेको बि मेले मला करे मां कमाए थी अचां उन ते त तूं कब्ज़ो कयो वेठी आहीं। कॾहिं मूंखे 10 रुपया ॾिना अथई। चङो चङो मूंखे साए न बी त मां तोखे ॾियां थी पैसा साए मारियो अथई मूंखे। हा ही वठ हे वठ हे ॾिस आई मूं त तोखे 2000 ॾिना तूं वरी मूंखे 150 रुपया थी ॾिनी वठे। हा 1850 रुपया घर जी भाॼी ते ख़र्च थिया आहिनि। आई ॿुधोसि कहिड़ा असांजे घर में ॿाकरा गोश्त था पचनि जो एॾा ॾोकड़ा ख़र्च थी विया। असांजो त पतालनि ऐं हिननि दाल ते गुज़ारो पियो हले ॾोकड़ थिया। ठीकु आहे ख़ैर आहे। हाई घोड़ा जेकॾहिं न मूंखे ख़बर हुजे हा त तूं मूंखां पाई पाई जो हिसाब वठंदे त मां लिखी रखा हुआ। न रो मुंहिंजी मिठड़ी न रो तूं रोई थी मूंखे ईअं थो लॻे ॼण रिटा खे ज़ुकाम थियो आहे। पाण वटि रखी करे पैसा मां कहिड़ी न मां न वठंदुसि त पोइ ॾेई छो सहाई तूं मुआ। हा कोन थो साया मुंहिंजी मिठड़ी इहे बि तूं रख पर थोरो मूं ते रहम कर मूं ते इहा ख़लक न खिला। माण्हू वरी मूं खिलायनि माण्हू त तो पंहिंजे पाण ते पाण खिलाया आहिनि। अॼुकल्ह आई छा थी छो मूं में मुड़ुस वारो अखर कोन्हे जेकॾहिं मूं में मुड़ुस वारो अखर न हुजे त तूं मूंसां शादी करी। हा वरी ॻाल्हाई थो तरस मां तुंहिंजे मुंहं ते लाटो थी फेरा। छेती नथी करी शादी ऐं घोर आवे ऐं आना त बंदा हाणे मां ॿुधाए छॾियांव न को सुबतो ठाम धुवंदो न को उबतो मानी पचाईंदो। इहा मुड़ुस माण्हू आहे जो मर्द थी ठाम मले ऐं मानी पचाए। सही तो चए अदा बता मर्द माण्हू ठाम बि धोए ॿुहारी बि ॾे हे वरी मौत भरियूं खट ते वेठी हुजनि छा। असांखे हाणे वधीक डोंचू न ॾियारियो। हा डोंचू आहियूं त हाणे ॾंडो हलंदो। अदा सुबता ॾंडो हलंदो त पोइ छा थींदो। अदा बता ॾंडो हलंदो न त हिननि जूं पासीरी भॼंदियूं ऐं हिननि जे जेका भाइर आहिनि न उन्हनि जा मथा फाटंदा। बाक़ी फैसला वॾेरे जी औताक ते थींदा पोइ जेको थींदो ॾिठो वेंदो। भले न कयो घर जो कमु कयो गैरत बुख मारो। आदि असां बते सुबते खां को ड्रजण वारा त कोन्हे असां बि भूरल नूरल जूं भेणूं आहियूं घटि कोन आहियूं। छा कंदा नूरल भूरल। हिम्मत कर सुबता हिम्मत कर। अदा नूरल भूरल तव्हांखे पोइ ॾिसंदा पहिरियां असां सां त निबरो। अदा बता ज़ालू सफ़ा जहिड़े जे लाइ तयारु आहिनि जहिड़ो न कजांइ। सुबता कुल कर जहिड़ो करणो पवंदो जहिड़ो न कंदासीं त तुंहिंजे घर जो कमु करणो पवंदो सम्झी छो नथो। अदा बता जहिड़ो कयोसीं न त नूरल ऐं भूरल असांखे डोड़ाए मारींदा। राज जे साम्हूं बेइज़त थियण खां भलो न आहे त माण्हू घर में बेइज़तो थिए। सर्दी जहिड़ो न आहे करणो। हिकु ॾींहुं कमु तव्हां कयो ॿिए ॾींहुं कमु असां कंदासीं विराए सिराए कमु कयूं ईअं न। न न न असां कोन कंदासीं। हाणे असां वञूं था ॿाहिरि वञी रोज़गार जी तलाश में रोज़गार करे ओतिरा पैसा कमायूं जेतिरो अन्न तोरी थी वियो आहे न उहो अन्न खणी तव्हांजे भाइरनि जे बूथ ते ईअं हणंदासीं जे नंढियूं हूंदे बाबा मूंखे बूथ ते पादर हणंदो हो। हलंदा बुता शाम ताईं घर जो कमु लथल हुजे न त असां मोटी अची कंदासीं। कॾहिं ही छा असांखे कमु करणो न आहे। हरू भरू डिॼी पतो हलिया चई न करे छॾनि कमु। हलिया घर जो कमु तव्हां ई कंदो असां छो कंदासीं। पाण खे मौत पाण जेको कमाया ॾियासि त गिरकाई बि थी वञे वागूअ जी थी आहे। अरे पुराणी खदड़ी वई कंहिंसां जहिड़ो कयो अथई मुआरी दाल हवी उहा मूंसां वणंदी ॿियो मूंसां केरु वणंदो हिन ॻोठ में। रत पी वई आहे मुंहिंजो रत पी वई आहे ज़रो बि ख़्यालु मुंहिंजो नथी करे। ओ आचूड़ा हे जेके रलू न हिन जे खिरे भरे त्रिक तालल खां तूं वाक़िफ़ ई न आई
वारनु हुदी हुई ये थई गुरबती मन थो मञा ऐं तव्हां पंहिंजूं ज़ालूं ॾिठियूं आहिनि चओ था त उथो त उथनि थियूं चओ था वेहो त वेहनि थियूं ऐं मारी ज़ाल ॾाइण ऐं जीअं तव्हां वारा भेण विया उबतो ऐं सोबतो वाह चुड़ा उहे त आहिनि ई मोटरनि जे लाइक़ु मां त चवां थो 3 नौकरियाणियूं रखां नाश्ते ते हिकिड़ा पादर हणनि उन्हनि खे मांझांदे ते ॿियूं हणनि वरी राति जी मानी ते अञा 3 हणी चौथियूं मांझा खपनि जेके पादर हणी उन्हनि खे सुम्हारनि हाणे हिननि ॻाल्हियुनि खे छॾ बचड़ा तो में कमु पियो आहे मुंहुं में कमु कहिड़ो कमु तव्हांजो मुंहुं में पियो आहे अरे असांजे अन जा ॿ पाचका खजी विया आहिनि बसि इहो कमु आहे वाह चुड़ा तूं सॼे तर जो मुड़ुसु माण्हू कंधार हुई माण्हू तोखे कुझु बि सम्झनि मां तोखे पाथारीदार सम्झंदो आहियां वारो कर इहा जांच वठि इहे पाचका त असांखे काथों साथों ॻोल्हे ॾे पर मूंखे कीअं ख़बर पए त इहे पाचका तव्हांजा आहिनि पाचका त सभु हिकु जहिड़ा थींदा आहिनि अरे बाबा उन्हनि पाचकनि जा 2 रंग अथई हिकिड़ो थी साओ ॿियो थी नारंगी ऐं इहो कमु असां तोखे इन करे था चऊं छो त तूं राज जो फ़क़ीर तोखे को झल पल वारो ई कोन्हे कंहिंजे बि घर वञी सघी थो तुंहिंजे चाचे जो घर आहे ॼण इहो कमु तुंहिंजे लाइ को मुश्किल कोन्हे महिरबानी करे असांखे जांच जूच करे ॾे बाक़ी तूं चवंदे तीअं कंदासीं न ऐं जेकॾहिं मां जांच लहींदसि त पोइ मूंखे कहिड़ो फ़ाइदो साहेड़ी अल्लाह इहो संगत में जेको ज़ोर रखंदा आहियो न बसि छा कयां बसि रुॻो एतिरा न तोखे 2 ॾींहं था लिखी ॾियूं अरे अॻे असांजो इहो कमु कर इनाम इकराम सां तोखे नवाज़ींदासीं अहिड़ो कंहिं चङनि भलनि बि न नवाज़ो हूंदो कंहिंजे जहिड़ो असां तोखे नवाज़ींदासीं तोखे कमु कर असांजो पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव कमु थियण खां पोइ घणा मुंहिंजा पैसा खाई वेंदा आहिनि असां उन्हनि मां न आहियूं अॼु ताईं बि जंहिंखां उधर खई अथऊं चवे को त असां हुनखे ॾिना आहिनि हा तूं रुॻो असां ते उधर कर एतबार कर तुंहिंजा पैसा असां घर वेठे तोखे ॾेई वेंदासीं बसि गोॾ ॿधी मां जांच कयां थो त इहे पाचका कहिड़े पासे पिया पाचका कहिड़े बि पासे हुजनि पर हिकिड़ो तुंहिंजी चेल ते हुजे हिकिड़ो मथे ते हुजे असल माई सफ़ूरा लॻी अचे असांजे उताग ते पहुचाइजाए पोइ तुंहिंजा ठठ ई ठठ हाणे हल अंग्रेज़नि जे दौर जी रेलगाॾी अदीमांधाणी ख़बर पइजी वई त इहो हाजी लकुण कीअं ज़लील थियो आहे हाँ ॿुधाए जाइबी कीअं ज़लील थियो इहो निभागो वियो हवा जी ताण में इहा पई वाचूड़े खे ख़बर पोइ त घर मां ज़लील करे कढियो अथसि सुठो थियो निभागे खे पुछड़ो कयूं कख पन ते आशिक़ आयो मो ॻोठ जी घिटीअ में छल न का माई ॾिसे मोए जी गिगती गड़े सांड्रे मुंहुं केड़ा थी वेही हिक ॿिए जे कननि में सुरबाट कयो हिन घर में त ॻाल्हाइण बि गुनाह थो सम्झो वञे अरे या कहिड़ा क़िस्म जी ॻाल्हि आहे जो असां गॾु सीता ॿिन्ही भेनरुनि जा वात सिबिजी विया आहिनि टेप सोलिश लॻी अथव वात ते भला ज़ाइफ़ाणियूं ॻाल्हियूं बि के मर्दनि खे ॿुधाए पियूं आहिनि छा अदानुरल हे बुबते सुबते जूं भेणूं अथई इज़त सां सची कोन कंदई हे अदा हिननि खे महीने खां वठी मार ई न मिली आहे बुत ते खार त पई थी थियनि डंडो आहियूं था को मसइलो थोरे आहे अदा रुगो हे न उबतो सुबतो वारे ॿई मथे ते चढ़ी आहिनि बनी बारे ते कमु कयूं असां ॿई भाउर सही ऐं साल में अन्न लहे थो असांजो हिसो बि वठी वञनि वरी लहनि फुटियूं त उन मां बि असांजो हिसो लहनि वदा हाणे ॾींदासीं आङूठो अदा इहा त ॻाल्हि थी इते पर ॿई चंद्रा सॼो ॾींहुं वांदा वतन था घिटियुनि में कुतनि जे भीतर हणंदा हाउ पर कॾहिं इहो हयाव थियनि त वांदा हूं घरों मानी खणी को बनीअ ते वञी पहुचायूं न को पर अन्न बि इन्हनि निभागनि जे करे त चोरी थियो हो त अन्न चोरी थियो न इन जे करे वाचूड़े फ़क़ीर खे इन ॻोल्हा जे पोयां लातो ठही हाणे या पाण ई ख़बर पइजी वेंदी त असां वरनि सालनि निभागनि खां अन्न चोरी थियो आहे या पाण खपायो अथनि हाई जे ख़बर पई त हिननि असांजो अन्न खपायो आहे त पोइ उन्हनि ॿिन्हिनि जूं त टंगूं भंजंदासीं पर हिन ॿिन्ही खे बि लूलो लंगड़ो करे खट ते विहारींदासूं न त जीअं मानी बि पिनी असांजो खाइनि असांजूं जंगूं छो भञंदव कहिड़ा असांजा ॿाहिरि असांजे घरां अन्न खणी विया हुआ उहो बि त बनी था खणी विया हुआ न अव्हां खां हा हा जेकॾहिं नथा को चऊं त पोइ बेगुनाह मारींदव बेगुनाह वरी के जवाब दीदी बी तरस डंडो खणी जा
बस पुॼंदो बि त इहो ई न। अदा ॻाल्हि घाटे खां चढ़ंदी थी वञे। उथ वारो कर वे जेको डंडे में हथ। हराणी भॼ भॼ ओदा खड़ न तो कंदो खड़ न। भॼी वई हिक ॿिए मथां चढ़ी यो न त सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।